अस्सलाम वालेकुम हमारे पंहिंजो ज़ैन ब्लॉग यूट्यूब चैनल ॾिसी रहिया ज़ैन सिंधी ऑफिशियल उम्मीद थो कयां सभु जा सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत आफ़ियत सां हूंदा। ऐं शाम जो टाइम आहे सो ॿाहिरि निकिरी आयो आहियां उताक तरफ़ तव्हांखे ट्रेन का दीदार करायां घोड़े जो। इहा घोड़ो केरु केरु शौक़ीन आहे घोड़े जो, जेके शौक़ीन हूंदा उहे कमेंट्स कंदा कहिड़े कलर जो घोड़ो आहे, कहिड़ो घोड़ो आहे, कहिड़े नस्ल जो घोड़ो आहे। तो हलो तव्हांखे ॿियो बि शौक़ु ॾेखारियां कुकड़नि जो शौक़ु, कुकड़नि जो शौक़ु। हीरा कुकड़ अथव कुकड़, ये कुकड़ हेॾा हे कुकड़ बीठा अथव। माता ने सॼी उतार के दीदार तो कर इन टाइम मौजूद है घोड़े जे सही सा हवाल वठो सा। केड़े कलर जो घोड़ो आ? गोरा रंग जो बाबा। ए नस्ल सिंधी? सिंधी आ सिंधी। हां उम्र घणी आ घोड़े जी? 12 साल। 12 साल 12 साल में 12 महीना में साल जो घोड़ो आ। 12 महीना बाबा मतलब मेरा बच्चो आ। बच्चो आला मेरा तो देरा मेलन में न खड़ी ना आयो सर। मेलन ते खड़ी ना आयो मेलो हाने आई तो बेरी जो आ बामणा जो मेलो आ। अच्छा एक तो बेरी जो वाह सही वाह। घोड़ो स्पीड आया रलो हलदो आ ए ना चोबार हलदो आ। चोबार हलदो आ चोबार को खटो वटे रतल को मेलो खटियो थे मेलो काथे खटका बाद खटियो आ हेडे जवाब जा खटियायो आ। हां माशाल्लाह घोड़ो देखारो दीदार हेडे संग सावे करायो। ओए अरे की पतिकला ना बाबा पेरन के हटे के दिखो संग साथ दिसींदी पाणे बुधाईंदी घोड़ो केड़े नस्ल जो आ। या उताक जो मंजर कुकड़ बिठा न मु सोचो अज तव्हांखे घोड़े जो इन जो नस्ल जो दीदार करायां। जेके शौक़ीन हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी घोड़नि जी। इन नंढे व्लॉग सां गॾु पंहिंजे ज़ैन ब्लॉग खे ॾींदा इजाज़त। तव्हां सभिनी सॼणनि खे नंढी गुज़ारिश आहे त असांखे सपोर्ट कयो यूट्यूब ते ऐं फेसबुक पेज ते। इंशाल्लाह वरी ॿिए कंहिं व्लॉग में असां गॾु हूंदासीं। हलंदे गवान।